बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। मटियारी जो शींहुं, बल्कि आउं सम्झां थो सॼे मुल्क जो शींहुं, अॻूणो DGFIA ऐं मौजूदा नवाज़ लीग सिंध जो सदर। ऐं सम्झां थो सभिनी दिलनि जी जान आहे। बशीर साहिब जी हिकिड़ी पंहिंजी कटकाठ आहे जेके बि सियासतदान आहिनि उन्हनि जे विच में बि, ऐं हिकिड़े ऑफिसर तौर बि। अस्सलाम वालेकुम बशीर साईं। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? अल्लाह साईं ख़ुशि रखे। बशीर साहिब, सिंध जा मोती प्रोग्राम आहे नंढो असांजो। कोशिशि हूंदी आहे त उन्हनि शख़्सियतुनि खे असीं साम्हूं आणियूं जिन पंहिंजी अवाम लाइ पाण पतोड़ियो आहे। तव्हांजो त पंहिंजो कटकाठ आहे, मुंहिंजो कोई प्रोग्राम कुझु न आहे, पर वरी वेलकम थो चवां तव्हांखे। कुझु नंढपण जे बारे में ॿुधाइजो, पंहिंजे कीअं गुज़रियो? अदा मुझे अल्लाह जा मुते करम ही हेसी ताईं सोच खां वधीक रहिया। मुझे वालिद साहब गुज़ारे वियो आहे, 11 सालनि जो हुउसि। मुंहिंजी ज़मीन जेका मूंखे अल्लाह ॾिनी, बाबा जी तरफ़ां जेका मिली, उहा मुझे चाचन संभाली। अल्लाह से मुझे चाचा अड़ा ॾिना। उन्हनि चाचन संभाली ऐं मूंखे पढ़ायूं कैडेट कॉलेज पिटारो। उन्हनि फ़रिश्तनि मूंखे इन कैडेट कॉलेज पिटारो खां पोइ जॾहिं उते पास करे आयुसि, इंटर पास करण खां पोइ मूंखे कॉटन फैक्ट्री टंडवादम में शुरू में पंहिंजे चाचे ट्रेन कयो। उन खां पोइ उहा फैक्ट्री आउं हलाईंदो हुउसि। पोइ मुंहिंजे रब उहा 10 साल हलायो। उन विच में ई वरी इम्तिहान मुंहिंजे रब, उन विच में ग्रेजुएशन कयो मां, ऐं उन खां पोइ इम्तिहान CS जो कयो। सर, केतिरा ब्रादर, केतिरी सिस्टर्स आहियो? असीं 3 भाउर, हिकिड़ी भेण, हिकिड़ी भाउ जी शादत थी वई। 2 भाउर आहियूं, हिकिड़ो आउं ऐं 2 नसीर अहमद, जेको MP ते कैंडिडेट हो मूंसां गॾु। ऐं अल्लाह जो करम, मुंहिंजे मालिक जो अहसान। भाउरनि भेनरुनि में गॾु लाॾलो हूंदो आहे हिकिड़ो घर जो, छा था सम्झो, तव्हां हो या सभिनी खां नंढो केरु ॿियो? सभिनी खां नंढो, ज़ाहिर सभिनी खां नंढो। भाउ जेको सर गुज़ारे वियो, उन जे बारे में कुझु? उहो मूंखां नंढो हो ऐं उनजी हयाती एतिरी हुई, शहीद थियो हो। हुनखे अगवा करण जी कोशिशि कयूं उते हैदराबाद शहर में। उनमें उन रजिस्ट कयो। तमामु हिकिड़ो दिलेर क़िस्म जो इंसान हो। अच्छा, मटियारी ज़िले जा ऐं सम्झां थो तव्हां पहिरियां शख़्स आहियो जेके DG जे उहिदे ताईं पहुतव। ऐं ॾिसां पियो त का बि तव्हां में वॾाई या का बि अहिड़ी शइ न हूंदी। हालांकि जेको ऑफिसर हूंदो आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो ई वॾाई बि हूंदी आहे। इन सादगी जी भला वजह छा आहे? अदा आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मेमन साहिबु, आउं सिंधी पहिरियों DGFI आहे। ज़बरदस्त, सुठो सर। ऐं पहिरियों सिंधी आहियां जेको पंहिंजे सूबे खां ॿाहिरि IG लॻुसि। ऐं पहिरियों सिंधी आहियां पुलिस ऑफिसर जेको 22 ग्रेड में वियुसि। ऐं पहिरियों सिंधी आहियां जेको DGFI लॻुसि। ऐं पहिरियों सिंधी आहियां ऐं पहिरियों DGFI आहियां जंहिंजो लॉन्गेस्ट टेन्योर आहे। एॾा एज़ाज़, माशाअल्लाह। इहो जेको एज़ाज़ सम्झो या जेका बि सम्झो, इहो मुंहिंजे रब जो मूं ते एहसान। मुंहिंजी, मूं तव्हांखे चयो त मुंहिंजी हैसियत, क़ाबिलियत, मुंहिंजी महिनत, मुंहिंजे सोच खां वधीक मुंहिंजे रब मूंखे हमेशह नवाज़ियो। सिंध में रही करे नवाज़ लीग जी तरफ़ रुझान भला छो थियो? ॿी का बि पार्टी छो ज्वाइन न कई? अदा आउं सम्झां थो, जेकॾहिं पाण थोरो पाकिस्तान जी तारीख़ खे ॾिसूं, जेके बि नेशनल लेवल जूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उन्हनि में कहिड़ो अहिड़ो पॉलिटिकल पार्टीअ जो मैनिफेस्टो आहे
जंहिं पंहिंजी पार्टीअ जो मैनिफेस्टो ते अमल कंदे उन सूबे ऐं पाकिस्तान जी तरक़ीअ में किरदारु अदा कयो। पाकिस्तान जी जेका तरक़ी आहे उनमें नवाज़ शरीफ़ साहब जो दौर जा तरक़ियाती मनसूबा कढी छॾियो त पाकिस्तान मौजूदु थी वियो। पर सिंध में सर अक्सर ॾिठो वियो आहे नवाज़ लीग जो वोट बैंक तमामु घटि आहे। तव्हां इहो न सोचियो त अॻियां हली का सीट मूंखे न बि मिले, उन जे बावजूदि पार्टी नवाज़ लीग जॉइन कई, हालांकि पीपल्स पार्टी ताईं सम्झो था त ताईं ऑप्शन हो, वञी सघिया पियो उन में ताईं। आऊं इहा ॻाल्हि कोन कंदुसि त ऑप्शन हो या कोन हो। ठीकु आहे। आऊं इहो चवंदुसि त आऊं त उन्हनि सां गॾु चवंदुसि जिनखे आऊं सम्झंदुसि त मुंहिंजे मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ ऐं मुंहिंजे सूबे जे लाइ जेके बहितर थींदा। तव्हीं था चओ वोट बैंक कोन, मूं जेके वोट खया इहे कंहिंजा वोट आहिनि। हिन सूबे में नवाज़ लीग जी सूबाई हुकूमत बि रही आहे ऐं नवाज़ शरीफ़ साहब उन हुकूमत खे ख़तमु करे गवर्नर रूल हयो हो ऑपरेशन करण जे लाइ, धाड़ेलनि जे ख़िलाफ़। ऐं कराची में जेको कुझु थियो पियो, हिकिड़ी लिसानी जमात हुई, अल्ताफ़ हुसैन जेको कुझु कयो पियो, त तव्हीं सोचियो हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी हुकूमत जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहे, हुकूमत जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहे आम माण्हू जे सुख जे लाइ, त हिते अमन अमान थिए ऐं जेको सो आम जेको माण्हू आहे सिंधी पाकिस्तानी, उहो रोड ते हलंदे वक़्तु पंहिंजे पाण खे ख़ैर महफ़ूज़ न सम्झे। कराची में डबल हुई टारगेट किलिंग। उन खां पोइ तव्हां कराची जो अमन ॾिठो, हफ़्ते में 3 ॾींहं हड़तालूं हुयूं, पोइ तव्हां कराची जो अमन ॾिठो। हिकिड़ी टेलीफोन ईंदी हुई लंडन मां त कराची 15 मिंट में बंदि थी वेंदी हुई। कॾहिं इहा ख़्वाहिश थी त सिंध जे के वॾे उहिदे ते IG वग़ैरह ते तव्हांखे लॻाइणो आहे त सिंध जी वधीक ख़िदमत करे सघो? आऊं 9 ज़िलनि में SP रहियो आहियां। सिंध में 9 ज़िलनि में SP रहियो, 2 डिवीजन में DIG रहियो। ठीकु आहे। मूंखां जेको पुॻो सो कयो, जेको पुॻो जिते ताईं वेठा आहियो, ऐं हैदराबाद जो DIG रहियो। ऐं हैदराबाद जो DIG रहियो आहियां। जंहिं ज़माने में नवाबशाह डिवीजन कोन हो, नवाबशाह बि हैदराबाद सां गॾु हो। ज़रदारी साहब सां इख़्तिलाफ़त जूं ॻाल्हियूं इलाही ज़ोर ते हुयूं तव्हांजूं उन वक़्तु। छा हिन में का सचाई हुई या सिर्फ़ु इहे मीडिया जी ॻाल्हियूं हुयूं? आऊं मेमण मिसकिन माण्हू, मुंहिंजो कंहिंसां कहिड़ो इख़्तिलाफ़ थी सघे? माने रुॻो अफ़वाह हुयूं सर। आऊं त चवां, आऊं मेमण मिसकिन हाला प्राण जो ॾाॾे सुल्तान जो पुटु, वॾनि माण्हुनि सां पंहिंजो इख़्तिलाफ़ कहिड़ो हुयो? इहा ई साॻी अगरि जमील ज़मा साहब ॻाल्हि करे त उन माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते आऊं इहा ॻाल्हि जी करियां जी थो, वॾनि न माण्हुनि सां पंहिंजो कोई झेड़ो थोरी कोई, झेड़ो हुजे मतिलबु मेमण जो किथां झेड़ो हूंदो आहे? मेमण जो किथां झेड़ो हूंदो आहे? भाई साहब, ज़िंदगी जो को नाख़ुशगवार लम्हो जेको दिलि में ख़लिश हुजे त यार इहो न थियणो या न थिए, बाक़ी त नसीब आहे ज़ाहिर जी। पंहिंजे मुंहिंजे भाउ जो शहीद थियो, जवानी मुंहिंजी वालदा जो इंतकाल थियो, इलाही सारी ॿियूं आहिनि। मुंहिंजी वाइफ हिन वक़्तु जेको आहे सो बेड रिडन आहे, उहो ज़ाहिर अलाह खां दुआ कंदो आहियां गुज़ारो पवण खे सिहत ॾे। ज़िंदगी जो ख़ुशगवार कुझु लम्हा हिकिड़ो जेको शेयर करणु चाहियो व्यूअर्स सां? अलाह साईं एतिरियूं घणियूं ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि, एतिरियूं घणियूं ख़ुशियूं ॾिनियूं, तव्हांजे प्रोग्राम में वक़्तु ख़तमु। हुन रब एतिरो घणो ॾिनो नवाज़। मटियारी ज़िले जे या तव्हांजे तक जे आम माण्हुनि खां अगरि सवाल कबो आहे त थोरी शिकायतूं उन्हनि खे आहिनि त बशीर साहब इलेक्शन खां पोइ असां खां परे थी वियो आहे, इन जी वजह छा आहे या ईअं कोन्हे तव्हां उन्हनि जे वेझो ई आहियो? आऊं अॼु बि वेझो आहियां, अॼु बि हिते वेठो आहियां, हमेशह हर फ़ोन खणंदो आहियां। मुंहिंजी आदत आहे, नौकिरी में हुउसि तॾहिं बि खणंदो हुउसि, हाणे तॾहिं बि खणंदो आहियां।
थोरो पंहिंजो ज़ाती मसइलो अथमि, मुंहिंजी वाइफ बेडरिडन आहे, हुनखे स्पीच थेरेपी छोकी कराइणी पवंदी आहे डेली, सो डेली आउं कराईंदो आहियां। इन करे थोरो गैप अची वियो आहे। गैप कोन आयो आहे, गैप कोन आयो आहे, फिज़िकल प्रेज़ेंस थोरी घटिजी वई। बाक़ी हर शइ जी ख़बर 4 ताईं रखो था माशाल्लाह। ॿुधो, बाक़ी मुंहिंजो भाउ आहे नंढो, उहो 24 कलाक माशाल्लाह हाउस ते वेठो आहे। आउं ईंदो आहियां त अॼु बि तव्हां ॾिठो त सभु दोस्त आया, सभु दोस्त आया ऐं सभु दोस्त जेके बि आहिनि, ऐं सम्झां थो न रब जो हुते कर्म आहे। हज़रत अली जो मौला अली जो कॉल आहे न, माण्हुनि जी उमेदुनि जो तोसां वाबस्ता थियणु तुंहिंजी न, रब जो तो ते करो, मुंहिंजे रब जो ते असां। अच्छा, हिन वक़्तु माण्हुनि जे ज़हन में इहे बि शयूं आहिनि त फलां ऑफिसर बशीर साहिब जे चवण ते लॻंदो, फलां ऑफिसर बशीर साहिब जे चवण ते लॻंदो, फलां नंढो ऑफिसर जेका ट्रांसफर हूंदी उहा बशीर साहिब ते हूंदी। इहे उमेदूं माण्हुनि जूं सही आहिनि? आउं नथो सम्झां ऑफिसर जी ट्रांसफर पोस्टिंग सां। मूं पंहिंजे जॾहिं आउं नौकिरी में हुउसि तॾहिं बि ज़ाहिर कानून मुताबिक़ कमु कंदो हुउसि, हाणे बि कानून मुताबिक़ थियणो घुरिजे। कानून में जेकॾहिं इहो लिखियलु आहे, मुस्लिम लीग नवाज़ जो सदर, SHO, वॾो मुंशी, SP, SDO बाबडा पंहिंजी मर्ज़ी जो लॻाईंदो त बिल्कुलु कानून में लिखियलु हूंदो त कंदुसि, न त कोन कंदुसि। बशीर आख़िरी हिकिड़ो ॿ सवाल वाइंड अप कंदासीं। हुन खां पोइ विच में ख़बरूं हलियूं पे गवर्नर सिंध बशीर मेमण साहिबु थिए पियो, सदाकत हुई न ख़बरुनि में? अदा मूंखे बि हिकिड़े इस्लामाबाद मां जर्नलिस्ट फ़ोन कई हुई। ठीकु आहे। आउं जेको आहे सो हिकिड़ी सिफ़त तव्हांखे ॿुधाईंदुसि, अल्लाह समद। बिल्कुलु उन में अल्लाह समद जो मतिलबु इहो आहे, आउं जेको चाहियां उनखे केरु रोके नथो सघे, जेको न चाहियां त उहो करे नथो सघे, इहो मुंहिंजो रब थो चए। उहो जॾहिं चाहींदो तॾहिं थी वेंदो। उन में पीपल्स पार्टी खे घेलियो वियो त पीपल्स पार्टी नथी चाहे त बशीर साहिबु गवर्नर थिए। मुंहिंजो अल्लाह जॾहिं चाहींदो, हू तव्हांखे अल्लाह जो ॾिनो, ख़तम थी वई हाणे तव्हां या त अल्लाह खे चैलेंज करियो सवाल ई पैदा न या अल्लाह समद खे चैलेंज करियो। असांजे नौजवान लाइ को मैसेज? ज़ाहिर नौजवान हिन वक़्तु थोरो मायूसी जे दलदल में बि आहे, बेरोज़गारी घणी आहे, उन जे लाइ कुझु लफ़्ज़ आहिनि? अदा आउं सम्झां थो मज़हबी लिहाज़ खां मायूसी कुफ्र, पर जेके अॼुकल्ह जा हालात आहिनि, इंडस्ट्रियलाइज़ेशन कोन्हे, डेवलपमेंट कोन्हे, लॉ एंड ऑर्डर कोन्हे, जेको सरकारी जेके आहिनि शयूं उहे कोन पियूं हलनि जीअं हलणु घुरिजनि कानून मुताबिक़। आउं सम्झां थो त उहे बि ठीकु थी वेंदियूं इंशाअल्लाह, ठीकु थी वेंदियूं इंशाअल्लाह। असांखे सुठी उमेद रखणु घुरिजे, असां इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी, जॉब अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थींदी। असां हिते हाला में मेडिकल ट्रांसक्रिप्शन बिलिंग कंपनी खोली, 350 ॿार अॻे हुआ, हाणे 160 आहिनि, 160 ॿार आहिनि उहे जेके कमु कनि पिया। सो जेको आहे सो ज़ाहिर अमेरिकन कंपनी आहे, उहा ऑपरेशन्स करे पई, उहा पंहिंजे हिसाब सां सिलेक्शन्स कंदा आहिनि, ऐं जेको सो इंशाअल्लाह अल्लाह से करब करो पंहिंजो। टूल प्लाज़ा जेका ख़ुशख़बरी नेक्स्ट वीक तव्हांजी मुलाक़ात में ॾिसूं। अॼु जेका मूं हिते वाइदो बि कयो, ऐं मूं जेको आहे इंशाअल्लाह हर ॿाहिरि वेंदुसि इस्लामाबाद, उते वञी आहे पंहिंजे ज़ाहिर आउं त पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजे भेणुनि सां, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि सां ई बीहंदुसि न। मूंखे त वरी 5 साल खां पोइ वरी उन्हनि वटि वञिणो आहे, आउं त हुन सां गॾु बीहंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि, आउं सची ॻाल्हि तव्हां ॿुधायां, मूंखे बि त ॾियणा पवंदा न पैसा। सो आउं बि त तूं अकेलो मेमणो ई छा, आउं नथो सोचे सघां 100 रुपया आउं छो भरियां। सो अलाह से ख़ैर कंदो, अलाह से ख़ैर कंदो। कोशिशि कंदासीं पंहिंजे तरफ़ां जेतिरी बि हूंदी, कोशिशि कंदासीं गैर कानूनी कमु कोन थिए। आख़िरी सवाल सर, हिन वक़्तु मटियारी जा मुख्य इशू, टूल प्लाज़ा त पंहिंजी जाइ ते आहे, लोड शेडिंग ऐं गैस जी लोड शेडिंग तमामु घणी आहे। इन ते को एक्शन या का अहिड़ी प्लानिंग आहे ज़हन में त कुझु रिलीफ मिले अवाम खे? मटियारी
आउं सम्झां थो त इहो मुंहिंजी ॻाल्हि बि थी आहे जो एक्शन साहब ॻाल्हि थी आहे CEO साहब सभु राब्ते में आहियूं थोरा रिकवरी जा इशूज़ आहिनि थोरा रिकवरी पूरे मुल्क में नाम सम्झां थो सर ॿियो लाइन लॉसिस जा बि इशू ओके लाइन लॉसिस जा बि इशू आहिनि सो इहे मापदंड जो कमु आहे लाइन लॉसिस घटाइणु हुननि जो कमु आहे हुननि जो कमु आहे न हाँ बिल्कुल इहो हाणे आउं त कोन लाइन लॉसिस घटाईंदुसि या कंज्यूमर त कोन घटाईंदुसि बिल्कुल रिकवरी हुननि खे करणी आहे न पघार था वठनि पघार सां वठि सो इहा बिल्कुलु मूं हुननि खे चयो मुंहिंजो बाबा इहा रिकवरी त तव्हांखे करणी आहे न रिकवरी तव्हांखे करणी आहे लाइन लॉसिस तव्हांखे घटाइणा आहिनि त ऑटोमेटिकली लोड शेडिंग जो टाइम बि घटिजी वेंदो ऐं जेको गैस आहे सो त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सियारे में हूअं ई थींदो आहे उहो नेशनल लेवल जो इशू आहे कि गैस हूअं ई थोरी मतिलबु पैदावार पर हाणे शायदि नई गैस दरियाफ़्त थी आहे शायदि हुननि जे करे थोरो मसइलो हल थिए महिरबानी बशीर साईं तव्हां असांखे टाइम ॾिनो व्यूवर्स उमेद कयां थो नंढड़ी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़